नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ जझान खान शहर में मार्जी फहमीदा शहर केस नयो रुख इख्तियार कयो। संदुस अगुणो मुड़ुस हाफ़िज़ रहीम बख्श शहर, संदुस मां रकीत, संदुस भेण रेहाना मंज़र ते अची वियूं आहिनि। गुलाम कादिर शहर चयो आहे त फहमीदा मुंहिंजी ज़ाल है, जॾहिं त फहमीदा खे मूं तलाक ई नाहे ॾिनो त हिन ॿी शादी कीअं कई है। गुलाम कादिर शहर आइन ऐं कानून जी खिलाफ़ वर्जी कंदे पंहिंजे हवस मिटाइण लाइ फहमीदा जो 7 महीने जो हमल ज़ाया करायो है। निकाह मथा निकाह दावा करे थो। हिन चयो है त फहमीदा मां मुंहिंजा 3 ॿार आहिनि, जंहिंमें 5 सालनि जो शकील, 3 सालनि जी मारिया, 2 सालनि जो हसनैन, जे हिन वक्त मुंहिंजे हवस जे ख़ातिर मां जी ममता खसे छॾी है। ऐं पेश इमाम हुअसि कोट गुलाम मोहम्मद में फहमीदा जे करे गुलाम कादिर इते अची तंग कंदो ऐं उतां लाड़काणो वियुसि, उते तंग कंदो। नेठ हैदराबाद में फहमीदा खे फरार कराए वियो है। मुंहिंजी फहमीदा जे पेट में ॿार मारे छॾियो है। मुंहिंजी धीउ पारां गुलाम कादिर जे धोखे सबबि ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾी है। गुलाम कादिर जो चवणु आहे त खून जो केस दाख़िल करे मुंहिंजा पुट गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस तंग पई करे, छोकिरी बि मुंहिंजी, गुलाम कादिर जे करे पुट बि मुंहिंजा गिरफ़्तार पिया थियनि। मुंहिंजी भेण जे पेट में ॿार ज़ाया करे गटर में उछलाए छॾियो है, जंहिंजो ज़िम्मेवार गुलाम कादिर है। इन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। गुलाम कादिर जे करे असांजो पूरो ॻोठ दरबदर है, असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।